रिपोर्ट शामिल कयूं था मातली मां सचाई न्यूज़ जे नुमाइंदे महरुल्ला शेख जी। मातली जे बॉयज़ कॉलेज में क़ाइम बिस्प सेंटर ते बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम तहत हलंदड़ किस्त मां नाजायज़ कटवती बंद न थी सघी। डिवाइस माफिया बिस्प तोड़े बैंक अमलदारनि ऐं पुलिस इंतज़ामिया खे पंहिंजो हिसो पती ॾियण बैदि ग़रीब मिसकिन औरतुनि जे लाइ आयल रक़म मां खुलेआम 1000 खां 1500 कटवती करे लुट मार शुरू करे ॾिनी आहे। मातलीअ जे बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम सेंटर ते किस्त हलाईंदड़ डिवाइस होल्डर परे परे खां आयल औरतुनि खे निटण उस में बीहारे मुख़्तलिफ़ हरबनि सां पैसा ॾियण ते मजबूर कनि था, मगर इंतज़ामिया पंहिंजो हिसो पती वठण बैदि ख़ामोश तमाशाई बणियल आहे ऐं मज़लूम औरतुनि जो केर बि दाद फरियाद ॿुधण वारो कोन्हे। केड़े कजो ओ इनका सामो बिठा हिता कजो 1000 रुपया तो भाई खुशीदारी ना उचा मो 500 तो कट 500 के देवा पर ना दे तो अच्छी अच्छी पलांड भी है पलांड भरे पलांड भी दे तरे ना दे वो 500 तो हक्का तो भले बात 500 मुको कर या का 1000 रुपया कटे बेन का कटिन रुपया अभी इनका 500 का वतन क्या 1000 रुपया वतन सबने का ये क्या करा सबने का ये करे हां तो उनका 500 रुपया 500 रुपया हमारी बात ढेरों माई तो हमारी 500 रुपया